प्रेरितन जा कम अध्याय 4। महासभा जे साम्हूं पतरस ऐं यूहन्ना। जॾहिं पतरस ऐं यूहन्ना माण्हुनि सां इहे ॻाल्हियूं करे ई रहिया हुआ त कुझु याजक, मंदर जे पहिरेदारनि जो सरदार ऐं कुझु सदूकी उन्हनि वटि आया। उहे ॾाढो अंदर में चिड़ियला हुआ, छोकी पतरस ऐं यूहन्ना माण्हुनि खे यीशुअ जे बारे में सिख्या ॾेई रहिया हुआ ऐं यीशुअ जो मिसाल ॾेई करे माण्हुनि खे सम्झाए रहिया हुआ कि मुअलनि मां जी उथणु आहे। सो उन्हनि पतरस ऐं यूहन्ना खे गिरफ़्तार कयो ऐं छोके शाम थी वई हुई त इन जे करे उन्हनि सॼी राति पतरस ऐं यूहन्ना खे जेल में रखियो। पर जिन माण्हुनि पतरस ऐं यूहन्ना जो संदेश ॿुधो हुयो उन्हनि मां चङनि ई ॼणनि विश्वास कयो ऐं जिन मर्दनि यीशुअ ते विश्वास कयो हो उन्हनि जी गिनती वधी करे लॻभॻि 5000 जे बराबरि थी वई। ॿिए ॾींहं ते ईअं थियो कि यहूदी सरदार, यहूदी अगवा ऐं धर्मशास्त्री यरूशलेम शहर में इकट्ठा थिया। उते हन्ना महायाजक ऐं इन जे अलावा कैफा, यूहन्ना, सिकंदर ऐं महायाजक जे परिवार जा ॾाढा माण्हू पहिरियों खां ई मौजूद हुया। उन्हनि पतरस ऐं यूहन्ना खे सभा जे विच में बीहारियो ऐं उन्हनि खे दबाए धमकाए करे इहो पुछण लॻा, तव्हां इहो कमु कहिड़ी सामर्थ सां ऐं कंहिंजे नाले सां कयो आहे? पतरस ओॾी महिल ई पवित्र आत्मा सां भरिजी करे चवण लॻो, हे इज़राइल जे माण्हुनि जा सरदारो ऐं यहूदी अगुवो, तव्हां जे द्वारा असां खां अॼु इन भलाईअ जे बारे में पुछो थो वञे जेकी इन लंगड़े माण्हूअ सां कई वई आहे कि हे कीअं ठीकु थियो। तव्हां सभिनीनि खे ऐं सॼे इज़राइल जे माण्हुनि खे इहा ख़बर हुजे कि इहो माण्हू यीशु नाज़रीअ जे नाले सां ठीकु थी करे तव्हां जे साम्हूं बीठो आहे। उन ई यीशु मसीह नासरीअ जे नाले सां जंहिंखे तव्हां सभिनीनि मिली करे क्रूस ते चाढ़ियव, पर परमेश्वर हुन खे मुअलनि मां ज़िंदो करे छॾी। पवित्र शास्त्र में यीशुअ जे लाइ ई लिखियलु आहे, उहो पत्थर जंहिंखे तव्हां ठेकेदारनि बेकार समझी ठुकरायो, उहो ई पत्थर सभिनीनि खां वधीक ख़ासि आहे। पतरस इहो बि चयईं, ॿिए कंहिं बि माण्हूअ जे द्वारा उद्धार न थी सघंदो आहे, छोकी स्वर्ग जे हेठां यीशु मसीह जे नाले जे अलावा ॿियो कोई बि नालो परमेश्वर जे द्वारा माण्हुनि खे न ॾिनो वियो आहे जंहिंजे द्वारा उहे उद्धार पाए सघनि। जॾहिं उन्हनि पतरस ऐं यूहन्ना जी हिमत खे ॾिठो ऐं इहो ॼाणियऊं कि इहे त साधारण माण्हू आहिनि ऐं पवित्र शास्त्र जे बारे में ख़ासि पढ़ियल लिखियल कोन्हनि, त उन्हनि खे ताजुब थियो। पोइ उहे उन्हनि खे सुञाणे विया कि इहे त यीशुअ सां गॾु रहिया आहिनि। उहे पतरस ऐं यूहन्ना जो कुझु बि विरोध न करे सघिया, छोकी जेको लंगड़ो माण्हू ठीकु थियो हुयो उहो उन्हनि सां गॾु बीठल हुयो। इन ते उन्हनि पतरस ऐं यूहन्ना खे यहूदी महासभा खां ॿाहिरि वञण जो हुकुम ॾिनो ऐं पोइ उहे पाण में सलाह मशवरो करण लॻा। उहे पाण में हिक ॿिए खे ईअं चवण लॻा, असां इन माण्हुनि जो छा कयूं, छोकी इहो त साफ़ साफ़ ज़ाहिर आहे कि इन्हनि जे द्वारा हिकु अद्भुत चिन्ह चमत्कार कयो वियो आहे ऐं इहा ॻाल्हि यरूशलेम शहर जे सभिनीनि रहण वारनि खे ख़बर आहे। इन सचाईअ जो त असां इनकार नथा करे सघूं, पर तंहिं हूंदे बि किथे इहा ॻाल्हि माण्हुनि जे विच में वधीक फैलिजी न वञे। इन करे असां इन्हनि खे धमकाए करे चऊं कि हाणे खां वरी यीशुअ जो नालो खणी करे कंहिंसां बि न ॻाल्हाइजो। सो उन्हनि पतरस ऐं यूहन्ना खे पाण वटि सॾु करायो ऐं उन्हनि खे आज्ञा ॾेई करे चयूं, तव्हां यीशुअ जे नाले सां कुझु बि न ॻाल्हाइजो ऐं न ई सिख्या ॾिजो। पर पतरस ऐं यूहन्ना उन्हनि खे जवाबु ॾिनो, तव्हां पाण ई इन ॻाल्हि जो फ़ैसिलो कयो, छा इहो परमेश्वर जी नज़र में सही आहे कि असां परमेश्वर जी ॻाल्हि खां वधीक तव्हां जी ॻाल्हि खे मञूं? छोकी इहो त असां खां न थी सघंदो आहे कि जेको कुझु असां ॾिठो ऐं ॿुधो आहे उहो माण्हुनि खे न ॿुधायूं। तॾहिं उन्हनि पतरस ऐं यूहन्ना खे अञा धमकाए करे छॾे ॾिनो। उन ॿिन्ही खे सजा ॾियण जो कोई बि कारण न मिलियो, छोकी जंहिं लंगड़े माण्हूअ सां भलाई थी हुई उन जे करे सभु माण्हू परमेश्वर जी स्तुति पिया कनि। उहो माण्हू जेको इन चिन्ह चमत्कार सां ठीकु थियो हो उहो 40 साले खां वधीक उमिरि जो हो। विश्वासिन जी प्रार्थना। पतरस ऐं यूहन्ना रिहा थी करे ओॾी महिल ई पंहिंजे विश्वासी मंडलीअ वटि आया ऐं जेको कुझु मुख्य याजकनि ऐं यहूदी अगुवनि उन्हनि खे चयो हो उन जो सॼो हाल उन्हनि खे चई ॿुधायूं। जॾहिं उन्हनि इहो ॿुधो त उहे सभई गॾिजी करे परमेश्वर खां प्रार्थना करण लॻा ऐं ईअं चवण लॻा, हे प्रभु परमेश्वर, तूं ई त आसमान ऐं धरतीअ खे, समुंड ऐं उन में जेको कुझु बि आहे ठाहियो अथई। तूं ई पवित्र आत्मा जे द्वारा
पंहिंजे सेवक असांजे पूर्वज राजा दाऊद जे मुंहं मां चयो हुयो, गैर यहूदिन छो गुस्सो कयो ऐं माण्हुनि छो व्यर्थ वीचार सोचिया। परमेश्वर ऐं हुन जे मसीह जे खिलाफ़ विरोध में धरतीअ जा राजा उथी बीठा ऐं हाकिम गॾु थिया। प्रभु जेको तूं चयो हुयो उहो सच आहे, छोकी इन शहर में हेरोद, पोंतियुस पिलातुस, गैर यहूदी ऐं इज़राइल जा माण्हू तुंहिंजे पवित्र सेवक यीशुअ जे विरोध में जंहिंखे तूं अभिषेक कयो इकट्ठा थिया। उन्हनि उहो ई कयो जेको तूं पहिरियों ई तुंहिंजी सामर्थ ऐं भविष्य ज्ञान जे द्वारा मुक़ररु कयो हो। सो हाणे हे प्रभु, उन्हनि जी धमकियुनि ते ध्यानु ॾे ऐं पंहिंजे दासनि खे इजाज़त ॾे कि उहे तुंहिंजो वचन बिना डप जे सभिनीनि माण्हुनि खे ॿुधाए सघनि। हाणे हे प्रभु, बीमारनि खे ठीकु करण जे लाइ तूं पंहिंजी सामर्थ असांखे ॾे, ताकि चिन्ह ऐं चमत्कार तुंहिंजे पवित्र सेवक यीशु मसीह जे नाले सां कया वञनि। जॾहिं उहे प्रार्थना करे चुका त उहा जॻहि जिते उहे इकट्ठा थिया हुआ हिली वई ऐं उहे सभु पवित्र आत्मा सां भरिजी विया ऐं उहे परमेश्वर जो वचन लगातार हिम्मत सां ॿुधाइण लॻा। विश्वासिन जी एकता। विश्वासिन जी मंडलीअ जो दिलि ऐं मक़सदनि में एकता हुई ऐं उन्हनि मां कोई बि पंहिंजी मिल्कियत जे मथां पंहिंजो अधिकार न जताईंदो हुयो, पर उहे हर काई शइ खे पाण में विरहाए छॾींदा हुआ। प्रेरित वॾे असरदार तरीक़े सां प्रभु यीशुअ जे मौत मां जी उथण जी गवाही ॾींदा रहिया ऐं परमेश्वर जो वॾो अनुग्रह उन्हनि सभिनीनि जे मथां हो। उन्हनि में कोई बि अहिड़ो न हुयो जंहिंखे काई शइ जी घटी हुजे, छोकी जंहिं वटि बि घर या ज़मीन हुई उहो उनखे विकिणे करे उन मां आयल पैसनि खे प्रेरितनि जे अधिकार में रखी छॾींदो हुयो ऐं प्रेरित उन्हनि पैसनि खे माण्हुनि जी ज़रूरत जे अनुसार उन्हनि में विराए छॾींदा हुया। यूसुफ नाले जो हिकु माण्हू हुयो जेको लेवीअ जे वंश जो हुयो। उन जो जनम साइप्रस नाले जे देश में थियो हुयो। प्रेरितनि उन जो नालो बरनाबास रखियो हुयो, जंहिंजो मतिलबु आहे प्रोत्साहन ॾियण वारो। उन वटि कुझु ज़मीन हुई जंहिंखे हुन विकिणे छॾियईं ऐं उन मां आयल पैसनि खे प्रेरितनि जे अधिकार में रखी छॾियईं।